इस्लामाबाद की अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद की ज़िम्मेवारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जुडिशियल स्टेट शेख रशीद की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयलु ॿुधाए छॾियो। अदालत रिमार्क्स में शेख रशीद आसिफ अली ज़रदारी ते इमरान जे क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम हयो। दलील ॾिना त संदसि असील इमरान खान जो बयान वर्जायो। मुतासिर बदिरां हिक ख़ानगी शख़्स जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। शेख रशीद जे भाई शेख राशिद चयो त लिखत में फैसलण बाद हाई कोर्ट में चैलेंज कंदासीं। तोशाखाना रेफरेंस में पी चेयरमैन इमरान खान ते फर्द जुर्म लागू न थियो। अदालत इमरान खान के फर्द जुर्म करण लाइ 21 फरवरी ते सियासत में तलब करे वरितो। इस्लामाबाद मक़ामी अदालत तिबी बुनियादनि ते इमरान जे अॼोके हाज़ुरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट मुबैना धीउ वारे मामले इमरान खान जी नाअहली लाइ शहरी जी दरख़्वास्त ते लार्जर बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में 3 रुकनी बेंच 9 फरवरी ॿुधणी कंदी। पार्लियामेंट पंहिंजा तकरार पाण हल करे। अदालत जो नाहे त पार्लियामेंट जे तकरारनि खे हल करे। चीफ जस्टिस उमर अताबयाल जा नैब कानून में तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ चयो त पाकिस्तान क़ाइम थियण खां हींअर करप्शन जे ख़ात्मे जा कानून आहिनि। इमरान खान खे शायदि नैब तरमीम सां असुल कानून जूं घुर्जूं तब्दील ते ॻणती आहे। सरकारी वकील चयो अदालत तॾहिं मुदाख़लत करे सघे थी जॾहिं हुकूमत जो को इदारो पंहिंजूं हदूं उरांघे। तुर्किया में एक भेरो बेर ज़िलज़िले जा लोडा शिदत 5.7 रिकॉर्ड कई वई। तुर्किया ऐं शाम में तबाही मचाईंदड़ ज़िलज़िले सबबि फौतियुनि जो अंगु 5000 खां वधी वियो। ॾही पयल इमारतुनि जे ढेर हेठां दॿियल माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ इमदादी कार्रवाई जारी। सख़्त थधि ऐं बर्फ़बारी सबबि इमदादी कार्रवाइनि में ॾुखियायूं। 7.8 ऐं 7.6 जी शिदत सां आयल ज़िलज़िले जे लोडनि सबबि 5600 इमारतुनि खे नुक़सान पहुतो। हर पासे मलबे जा ढेर। तुर्किया में 3921 ऐं शाम में 1400 खां वधीक हयातियूं ज़ाया। ॿिन्ही मुल्कनि में मजमूई तौर ते 16000 खां वधीक ज़ख़्मी। पाकिस्तान मां C-130 जा ज़िलज़िले मुतासिरनि लाइ इमदाद खणी इनकराफ़ अची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अदालत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। तुर्किया में ज़िलज़िले सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान जो इज़हार। ज़िलज़िले मुतासिरनि मदद लाइ वज़ीर आज़म रिलीफ फंड क़ाइम करण सिलो। काबीना मेंबरनि 1 महीने खां वज़ीर आज़म रिलीफ फंड में ॾियण जो करे छॾियो। 18 ग्रेड खां 12 ग्रेड जे मुलाज़िमनि जे हिक जी पघार बे रिलीफ फंड लाइ काठी विधी। की वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वज़ीर शहबाज शरीफ सरहदी वारनि खे तुर्की मदद जी अपील पिणु कई आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्किया रवानगी सबब दहशतगर्दी ते हिकमत अमली जोड़ण लाइ 9 फरवरी सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ॿीहर मुलतवी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे अंकरा रवंदो। तुर्क सदर सां ज़िलज़िले सबब थियल जानी नुक़सान ते अफ़सोस ऐं ताज़ियत जो इज़हार। एतिहादनि जी मुशावरत सां ऑल पार्टीज़ जी नई तारीख़ जो ऐलान थींदो। हजारों कारोबार बंद हो चुके हैं, लाखों लोग बेरोजगार हो चुके हैं। ये आपस की इनकी लड़ाई खत्म नहीं होती और जब बिल्कुल हाथ से इनके मामलात निकल गए हैं तो अब इन्होंने फिर कहना शुरू कर दिया कि वो इमरान खान का मुआहदा था। ओ भाई, इमरान खान का मुआहदा था तो ये आप मुज़ाकरात कर किससे रहे? ये IMF की टीम यहाँ पे क्यों आई हुई है? वो यहाँ पे उनको किसी ने बताया था कि इस्लामाबाद का मौसम बहुत अच्छा है, जो वाकई में है बहुत अच्छा, लेकिन मेरे ख्याल में इस्लामाबाद का अच्छा मौसम एंजॉय करने के लिए नहीं आए हुए। IMF की टीम यहाँ पे आई हुई है हुकूमत के साथ मुआहदे की नेगोशिएशंस करने के लिए। तो अगर मुआहदा पुराना इमरान खान का तो नेगोशिएशन हो किस बात पे रही है? IMF जो वफ़द इस्लामाबाद जी मौसम इंजॉय करण न पर हुकूमत सां मुआहदे लाइ आयो आहे। माण्हुनि जो कारोबार बंद थी चुको आहे, लखे माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। हुकुमरान पाण में भिड़न। PTI अॻवान असद उमर लाहौर में प्रेफरेंस कंदे चयो त जेकॾहिं इमरान खान सां मुआहदो करे वियो हो त हुकूमत ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज शरीफ हुकूमत हलाइण संदसि वस जी ॻाल्हि न आहे। मुल्क में नवन सूबनि बाबति कमेटी ख़िलाफ़ सिंध असेंबली में मज़मती ठहराव। GDA MP नंद कुमार कोकलाणी ठहराव पेश कंदे चयो त असेंबली में ठहराव पास थियल आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। उन बावजूद कमेटी ठाही वई आहे। सैयद खुर्शीद शाह ऐं हिकु अक़लियती MNA जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे। खुर्शीद शाह लाइ इज़त आहे पर हिन कमेटी खे फौरी तौर ते ख़तम कयो वञे। नंद कुमार गोकलाणी पारां कमेटी में शामिल अक़लियती MNA खां लातलकी जो बि ऐलान। ऐवान में सिंध खे गैस न मिलण ख़िलाफ़ इस्तेकाक वारी रिथ बि पेश। सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ चयो त सूबे में गैस जी घोट जो मसइलो तमामु अहम ऐं संगीन बणिजी वियो आहे। MD सुई सदरनि खे तलब करे खाइस पुछाणो कयो वञे। वक़्ती स्पीकर MDSSGC खे सूमर ते ऐवान में पेश थियण जी रवानगी ॾेई छॾी। कराची जे इलाइक़े लियारी में मासूम ॿारनि सां ज़्यादती जो निशाब ज़्यादती जो निशानो बणियल। 2 ॿारड़ियूं फौत थियूं। हाणे ॾारींदड़ वाक़े जो केस दाख़िल न थियो। नई जांच अॻिते वधी सघी। बार्स ऐं पुलिस ख़ामोश बणियल। लियारी जनरल अस्पताल में बेहोश हालत में आंदल 3 ॿारनि सां डॉक्टर्स पारां ज़्यादती थी कई वई। जन्मा 2 फौत थी वयूं। लियारी जनरल अस्पताल इंतज़ामिया सिहत वारे सेक्रेटरी खे ख़त बि लिखियो पर सेक्रेटरी को क़दम न खयो। सिंध हाई कोर्ट के में मुबैना ज़हरीली गैस पखड़जण सां फौत थियल माण्हुनि जे लाशनि जो पोस्टमार्टम कराइण ऐं वाक़े जो केस दाख़िल कयो हुकुम ॾेई छॾियो। वाक़े जी जांच SP रैंक जे ऑफिसर खां कराइण जी बि हिदायत। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध खे ख़ातिब थींदे चयो त ही इंसानी अलमियो आहे। सरकार जी फरियाद ते केस दाख़िल थियणु घुर्जे। IG साहब तव्हांजी हूंदे हयात जी जांच थी रही आहे। DC के अली मोहम्मद लगारी गोठ में ज़हरीली गैस सबब 19 माण्हुनि जे फौत थियण वारे वाक़े खे अफ़वाह करार ॾींदे चयो त वाक़े जी ॼाण मिलण बाद इंक्वायरी कराए जंहिं में ज़हरीली गैस सबब 19 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक न थी आहे। न कंहिं फौती जो नालो ॿुधायो वञे थो, न ई फौती जी क़बर जी का ॼाण आहे। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चुनावनि जे नतीजनि में फ़र्क़ुनि ते प्रिजाइडिंग ऑफिसरनि खे तलब करे वरितो। कराची जे UC 12 मंगोपीर में नतीजनि जी तब्दीली वारे केस में इलेक्शन कमीशन रिमार्क्स ॾिना त वधीक चूंडूं बि कराइणियूं आहिनि।
ही मामलो ट्रिब्यूनल ॾांहुं नथा मोकिले सघूं। ट्रिब्यूनल में 5-5 साल केस हलंदा रहनि था। नतीजा तस्लीम न करण वारो ट्रेंड ख़त्म करणो पवंदो। कानून मूजिब जमायत इस्लामी जा केस वक़्त खां अॻियां आहिनि। मकानी चुनून खे तकरारी बणाइण गलत आहे। असां खुली दिल सां जमायत इस्लामी जे मैंडेट खे तस्लीम कयूं। पीपुल्स पार्टी जे मैंडेट खे बे तस्लीम कयो वञे। इस्लाम में इलेक्शन कमीशन आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कराची में मकानी चुनून जा हैरत जोगा नतीजा पीपुल्स पार्टी न पर जमायत इस्लामी जा आहिनि। इलेक्शन कमीशन वोटनि जी ॿीहर ॻणप करे त असांखे एतिराज़ न हूंदो। आरोज़ ते पीपी जे हक़ में हुजण जो इल्ज़ाम लॻाए धांधली जो गोड़ बंदि कयो वञे। अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जी जनाज़ी नमाज़ मलीर कैंट जे पोलो ग्राउंड में अदा कई वई। फौजी कब्रिस्तान में तदफीन। जनाज़ी नमाज़ में वारसन, हाज़िर सर्विसिस फौजी ऐं रिटायर्ड ऑफिसरनि, सियासी अॻवाननि ऐं शहरनि शिरकत कई। परवेज़ मुशर्रफ 5 फरवरी ते दुबई जी अस्पताल में लाडाणो करे वियो हो। संदसि मड़ गुज़िरियल राति देर सां दुबई खां कराची पहुचायो वियो हो। कराची में दाऊद यूनिवर्सिटी जे प्रोफेसर आतिफ जमील ते रेल लाइन बस जे कंडक्टर ऐं ड्राइवर जो तशद्दुद। प्रोफेसर रतोरत रेल लाइन बस ते सवार प्रोफेसर आतिफ जमील खे कंडक्टर 10 रुपयनि जो नोट तब्दील न करे ॾियण ते लतुनि ऐं मुकनि जो वसकारो लाइ ॾिनो। यूनिवर्सिटी मुलाज़िमनि पारां प्रोफेसर आतिफ जमील ते तशद्दुद कंदड़ बस अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सखर में बेदर्दी सां क़त्ल कयल एसयूपी अॻवान हसीब जुनेजो जो मड़ जनाज़ी नमाज़ बाद ॻोठ सुल्तानपुर में मिटीअ मां हवाले। सियासी समाजी अॻवान ऐं शहरनि जे वॾे अंग जनाज़ी नमाज़ में शिरकत कई। कंधाकोट, पनो आकिल ऐं तंगवाणी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एसयूपी अॻवान जे क़त्ल ख़िलाफ़ कारकुननि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि मुतालबो कयो त मामले जी आला सतही जांच कराए नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। फाइनली आदिल मुझे छोड़ के जा चुके हैं। उस लड़की के पास तनु बीवी का जो नहीं हुआ तेरा भी नहीं होगा। चैलेंज तनु, चैलेंज। मेरा हस्बैंड को तूने छीन लिया, मेरा हस्बैंड चला गया। मेरे पास सारे वीडियोस है जो तुमने मुझे गालियां दी है। ऐं मुड़स खां तलाक अलीदगी अख्तियार कंदड़ बॉलीवुड अदाकारा ऐं मॉडल राखी सावंत जी दरख़्वास्त ते संदसि मुड़स आदिल खान खे गिरफ़्तार कयो वियो। भारतीय मीडिया मूजिब आदिल खान माउ जो ख़्याल न रखण ऐं शादीशुदा हुन बावजूद ॿी औरत सां लाॻापा रखण जो केस दाख़िल थियण बाद गिरफ़्तार कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं राखी सावंत मुड़स ते धोखे जो इल्ज़ाम हणंदे अलीदगी जो ऐलान कयो हो।